الرجيم الرحمن الرحيم قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم قال الله تبارك وتعالى في كلام القديم والفرقان الحميد إنا نحن نزلون صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون يا أيها الذين وسلموا تسليما درود شریف پڑھو اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وذريته أجمعين हुजूर आए तो सरे आफरीन नशबा गई दुनिया अंधेरों से निकले चेहरों का संग उतरा सुते चेहरों पे नूर आया बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो फद्जा बिजमालिही वसों सजन जो सब सोहणियों हसनत जमी मोमिन दिल सा पढ़ो सल्लू अलैहि व आलिहि वरी भी दुरूद शरीफ आम सामीन इज़ाम दूर बहादुर मुवहिद मुसलमान पढ़ियो तम रब जो कुरान जो मुक अज हिन इदारे जे अंदर रब नसीब कया चल रब करीम तवा सांजी हाज़री कबूल फरमाए भाग जो ही नेमत उज़मा इन जो दीदार तकियो छो त न ॾिठो आ खुदा न ॾिठो से रसूलुल्लाह ॾिठो आ कलामुल्लाह रसूलुल्लाह के जन ॾिठो अनजाबिया जन के जन जा सर्टिफिकेट मिली विया चो सुभान अल्लाह ही कलामुल्लाह क़यामत जे सुबह ताईं हूंदो ही कलामुल्लाह हुयो काथे हुयो जॾहिं ज़मीन आसमान रब पैदा अञा न कयो इन कुरान करीम जी तिलावत रब करीम पाण कई मलाइकन जी पैदा थियल ही जिन कुरान करीम के अल्लाह खां ऐ मुबारकूं इन ईमानदारन इंसानन के ॾिनियो मलाइक चवण लगा मौला खुश नसीब उहा मखलूक हूंदी जे 18,000 मझा वरी रब इंसानन के चूंडियो आ उन्हनि इंसानन मझा रब करीम मिठड़े मोहम्मद करीम के चूंडियो आ ओ दुनिया जो इंसानो तवज्जो कयो 22 तारीखा एडो जमानो दराज गुजरी चुको आ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हिन अर्श ते वया या गाल साबिता वाह मुहा या नेमत उज़मा जय मोहम्मद रसूलुल्लाह के रब अता कया कुरान वारी दौलत मिठड़े मोहम्मद करीम उम्मत के नसीब थिया मेरा जवारे सफा थे न को वयो आ न वीदो न आयो आ न ईदो मुस्तफा अर्श अजीम ते आयो पर जॾहिं रब साईं इंसान बुनियाद इंसान जनाब आ त मलाइकन एतराज भी कयो मां वरी रहाई देन भी मिट्टीअ ते ज़मीन का अव्वली माधाण मचायूं वेठी आ रब साईं जे इंसान के पैदा कंदे इंसान त खून
दौर तू वहाई दो ओ सखर जा बाशऊर इंसान मता एतराज करें सवाल जिन्नत ते क्यास कयो पैद शरारती जिन्नत जमीन ते अव्वल होया पर नौ इंसान जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के रब माना जवाब मलाइकन के हीरना फरमाए क़ाल इन्नी आलम मा ला मलाइक इंसान जे पैदा करण जी केड़ी जरूरत आ रब करीम फरमायो मलाइको तव्हां नथा जानो मां खुदा तो जाना या राज जी गाल ही इख्तिसार सलाम के रब पैदा क्यों मिट्टी मझा गोयल ते रब रहमत जा मीह वसाया सुखन जा डी मीह वठा दुखन जा मीह वठा वजूदे नाम के जेका फौकियत ए मकाम ए इज्जत ए शरफ तो मिले इल्म जे करे छाजे करे इल्म जी भेट थी आ आदम अलैहिस्सलाम क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम अजीम मलाइका उन महल मने चुका हाउ रब तू ही जाने थो हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी करे जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तक रब पंहिंजा ज़मीन ते मोकिलिया जेके इंसान ज़ात जी रहनुमाई जे लाइ सिलसिलो जारी आहे पर जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा रब करीम अम्मा आमना जे बतन मां जायो बचपन जो ज़मानो गुज़रंदो वयो आहे जवानी ते पहुता 40 साल जिंदगी तैयब आए जिब्राइल जी ड्यूटी लगाई आ जिब्राइल बार बार मुस्तफा दे ईंदो पियो आ ये साईं गार जे अंदर कुरान उते पियो अचे ये साईं घर बोला साईं जन मक्को छॾे मदीने वया कुरान करीम जो नुज़ूल उते थींदो पियो आ 23 सालनि जी जिंदगी तैयब में कुरान करीम कंप्लीट मुस्तफा जे मथा जेको लोहे महफूज़ खां रब खणाए करे दुनिया वारे आसमान ते आंदो पूरो थी चुको आ भला जो हीअ नेमत उज़मा रब तव्हां असांखे नसीब कई आ पर मेरा मुस्तफा अहमद मुस्तफा हुया त मक्के पाक जे अंदर आराम में हुया पर जिब्राइल ड्यूटी में आ बैतुल मुक़द्दस में सवा लख नबियन के नमाज़ पढ़ाईंदे मुस्तफा जी परवाज़ मथे आ ज़मीनी सैरात बुराक ते सवारी आ रब साईं मंज़र के कुरान में ज़िक्र कियो आ फरमाई सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलम दिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीर ज़मीनी सैर जो तज़किरो रब कुरान में फरमाया बैतुल मुक़द्दस का मथे मेराज उरूज खां वरतल चढ़ण मथे वञण मुस्तफा फरमायो सत आसमान किराज़ करे जिब्राइल भेजी वयो आ मुस्तफा मथे वयो आ जिब्राइल साईं मुंहिंजी इंतहा अवां जी इब्तिदा ओ दुनिया जो इंसान मां हीअं छो न चवां जेको मलाइकनि एतराज़ कयो हो रब तुंहिंजी हमद सना असां ॻायूं था इंसान जे पैदा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे उन्हनि इंसाननि मझां वरी रब करीम नबियनि रसूलनि जी जमात चूंडी आई मूंखे चूंडियो आहे अॼु दुनिया ॾिठो आहे मके वारनि बि ॾिठो आहे मलाइकनि बि ॾिठो पए जिब्राइल नूरी मखलूक जो सरदार बि भेजी वियो आहे मलाइकनि चयो हो तुंहिंजी हमद सना असां ॻायूं पिया रब जवाब मलाइकनि के उन महल में ही ॾिनो आहे क़ाल इन्नी उलमा लिखियो आहे इहो राग हो अॼु मुस्तफा मेराज ते वियो आहे अहिड़ी जाइ ते वियो जिथे न को वियो आहे न ईंदो न आयो आहे न ईंदो इहो अर्श अज़ीम आहे रब जी तारीफ़
जे तारीफ का आजी ही खाली ही रब काबा जो कसमा जो रब के जवाब में चयो अस्सलामु अलैका नबी व रहमत सजी दुनिया अल्लाह जे तारीफ में लगी वने खुदा जे तारीफ जो हक अदा न थींदो साईं जन फरमायो बैतुल मामूर में डिठो से जेको मलाइकन जो काबो हो चौधारी मलाइक तवाफ कन पिया मुखे त कॾहिं नंबर मिलंदो साईं मिलंदो 70,000 रोज़ानो फरिश्ता बैतुल मामूर जो तवाफ करे इंतजार में वनी बीहन था पर क़यामत जे सुबह ताईं इन्हनि मलाइकन खे नंबर न मिलंदो त मलाइक जी जमात बरसात वसंदी पर एकड़ा फरिश्ता में के क़यामत जो घंट वजंदो सुजदे वारा उथी चवंदा रुकू वारा मथे बिही चवंदा क़याम वारा क़याम मां निकरी चवंदा रब तुझे तारीफ जो हक अदा करे त मिठड़ो मोहम्मद मुस्तफा मोहम्मद करीम जे तारीफ में लगी वजन वो भी पाक मोहम्मद जे तारीफ जो हक अदा नथो थी सके मुस्तफा जी तारीफ जो हक अदा करे त रब पाण करे मोहम्मद मुस्तफा जाने खुदा जाने कहा था जिब्राइल क्या मंजिलें थी मोहम्मद और खुदा जाने आग भला किस्मत चंगिया जो नेमत उज़मा कलामुल्लाह रब करीम तमा सा के नसीब किया रसूलुल्लाह